लबनान जी राजधानी बैरूत में इसराइल जे ड्रोन हमले में हमास अॻुवाण सालेह अल-आरूरी 2 साथियुनि समेत शहीद थी वियो। अरब मीडिया जो चवणु आहे त इसराइली ड्रोन हमलो ॾखण बैरूत में मौजूदु हमास जी ऑफिस ते कयो वियो, जंहिंजे नतीजे में इमारत खे नुक़सानु पहुतो ऐं केतिरनि ई गाॾियुनि खे बाहि विकोड़े वई। अरब मीडिया मूजिबि हमले में हमास जो सीनियर अॻुवाण ऐं पॉलिटिकल ऑफिस जो नाइब सालेह 2 साथियुनि समेत शहीद थी वियो। अरब मीडिया जो चवणु आहे त जंहिं इलाइक़े में हमलो कयो वियो उहो हज़बुल्लाह जे असर हेठि आहे ऐं उते हमास समेत ॿिया फ़लस्तीनी ग्रुप बि सरगर्म आहिनि। अरब मीडिया मूजिबि सालेह अल-आरूरी जो शुमार तूफ़ान अक्सा कार्रवाई जे मनसूबा साज़नि में थींदो हो। वो इसराइल जी हिट लिस्ट में पहिरें नंबर ते हो। लबनान जे वज़ीर आज़म बैरूत ड्रोन हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे सालेह अल-आरूरी जे शहादत जो अफ़सोस जो इज़हार कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।